अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाल खिलाफ़ में सब्सक्राइब कंदा, जीअं सॼो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां भी नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करूं, हलो था पंहिंजी मंज़िल जी तरफ़। दोस्तों यूसुफ नूरी खे चवंदो त मूंखे चांहि खणी ॾे। नूरी चवंदो त मां तोखे हरगिज़ बि चांहि न खणी ॾींदुसि, छो जो माणे मुंहिंजा ज़ेवर विञाया आहिनि, मां उन ज़ेवर ॻोल्हण में गुम लॻो पिया। तूं उनखे चओ त मूंखे ज़ेवरात करे ॾे, न त मां उनखे घर में अचणु कॾहिं बि न छॾींदुसि। यूसुफ चवंदो त सुहिणा साईं, तूं ईअं कॾहिं बि न कर। अगरि तो ईअं कयो त मां तोखे हमेशह हमेशह लाइ तुंहिंजो साथ छॾे ॾींदुसि। ऐं ॿिए पासे रिस कमदार खे चवंदो त अगरि को माण्हू पंहिंजो ख़िलाफ़ थी वञे त उन खे कहिड़े तरीक़े सां मारिजे जो हू तड़पी तड़पी साह ॾे। तो कमदार चवंदो त उन खे कन में कीड़ियूं विझ, जीअं हू तड़पी तड़पी साह ॾे, न ई उनजो साह टुटे, न ई हू तड़पणु छॾे। ऐं ॿिए पासे दोस्तों शाहिद जी मासी शाहिद खे चवंदो त मां तुंहिंजी हाणे जल्द खां जल्द फिज़ा सां शादी कराईंदुसि, तूं वञी रुॻो शादी जी तयारियूं कर। ऐं ॿिए पासे फिज़ा जी माउ फिज़ा खे चवंदो त तूं रुॻो नौरोज़ खे घर में अचणु ॾे। उनजी पीउ तोसां ॾाढी कई ऐं तूं इहो घणे खां घणी बेइज़ती कई। मां उन खे हिन घर में हाणे कॾहिं बि बर्दाश्त न कंदुसि। नौरोज़ खे मां हाणे दॿ ॾींदुसि। नौरोज़ तुंहिंजी बेइज़ती कराए पोइ तोखे घर पहुचाई, ईअं तोखे घर कोन पहुचाई जो तूं उनजो साथ थो वठी ईंदो। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।